اسرائيل ऐं हमास में 11 ॾींहनि खां पोइ जंगबंदी थी वई। इसराइली सिक्योरिटी पार्लियामेंट जंगबंदी जी गैर मशरूत मंज़ूरी ॾेई छॾी। हमास जंगबंदी खां पोइ फतह जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जंगबंदी जी आजियां कई आहे। इसराइल ऐं हमास में 11 ॾींहनि खां पोइ जंगबंदी थी वई। इसराइली सिक्योरिटी पार्लियामेंट जंगबंदी जी गैर मशरूत मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हमास जंगबंदी खां पोइ फतह जो ऐलान कयो आहे। गज़ा में फ़लस्तीनी रोडनि ते निकिरी आया, भरपूर जशन मल्हायो वियो। इसराइली मीडिया दावा कई आहे त इसराइल अमेरिका जे दबाउ खां पोइ जंगबंदी जो फ़ैसिलो कयो आहे। इसराइली हमलनि में 232 फ़लस्तीनी शहीद ऐं 1900 खां वधीक ज़ख़्मी थिया। हमास जे हमलनि में 12 इसराइली बि मारिजी विया। पाकिस्तान इसराइल ऐं हमास में जंगबंदी जे ऐलान जी आजियां कई आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त जंगबंदी मुसलमान मुल्कनि जे सिफ़ारती कोशिशुनि जो नतीजो आहे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं अमरीकी सदर बि ॿिन्ही धुरियुनि में जंगबंदी जी आजियां कई आहे।